पाकिस्तान पीपल्स पार्टी जिले दादू के सदर रफीक अहमद जमाली पारा शहर दादू में कॉर्नर गडवाणी की शुरुआत सेठ गुल हसन शाही पारा कोठायल जलसे का कई। इन मौके ते पीपल्स पार्टी की जिले कयादत ऐं वॾे अंग में कारकुनन खलील शेख, बाबन खान पंवर, रफीक अहमद मीरानी, खालिद हुसैन मीरानी, सईद अहमद जमाली, आमिर फारूक जमाली, जुनेद खान जमाली, सैयद फिदा हुसैन कासमी, एडी लगारी, सुहेल शाही, सालेह शाही, जैन शाही, सफदर शाही ऐं ॿियनि शिरकत कई। जलसे के आजियाणो ॾींदे सेठ गुलहसन शाही चयो त 2018 जी इलेक्शन खां बि वधीक वोट खणी पीपल्स पार्टी जिले दादू जे सदर एने 228 जे उम्मीदवार रफीक अहमद जमाली के कामयाब करे 8 फरवरी जी रात जश्न जो समा हूंदो। जलसे के एने 228 जे उम्मीदवार रफीक अहमद जमाली खिताब कंदे चयो त पीपल्स पार्टी हिकु अवामी काफ़िलो आहे जंहिंमें असीं सभु काफ़िले जो हिस्सो आहियूं। असीं पंहिंजे अवाम सां हर वक़्तु गॾु रहिया आहियूं। दुख सुख थोरी बरसाति हुजे, ॿोॾि हुजे, पर असीं पंहिंजनि सां गॾु बीठल हूंदा आहियूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।